असांखे सुहिणा विसारे न छॾिजो असांखे सुहिणा विसारे न छॾिजो ॾेई प्यार दिल मां ॾेई प्यार दिल मां विसारे न छॾिजो असांखे सुहिणा विसारे न छॾिजो। सिंध ते जॾहिं ईरान जे हिकु बुज़ुर्ग हज़रत ओस्मान मरवंदीअ पेरो रखियो ऐं जॾहिं उन सिंध खे पंहिंजो कयो त सिंध उन खे कलंदर बणाए छॾियो ऐं वरी जॾहिं सिंध जे सदा हयात शाइर हज़रत शाह लतीफ़ भिटाईअ सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे पंहिंजो कयो तॾहिं बणियो लालऊं लाल ऐं भिट जो घोटु लतीफ़। साॻीअ रीति सिंध धरतीअ ते हिकु सुरीले आवाज़ वारो शख़्स पैदा थियो जंहिंजो नालो माइटरनि अब्दुर रहमान रखियो। वॾो थी सिंध सां इश्क करे सिंध धरतीअ जा कलाम ॻायईं त खेसि हिकु नओं नालो मिलियो जेको हुन कुर्ब मां क़बूले वरितो ऐं अॼु बि सिंध खेसि सुञाणे थी सरमद सिंधीअ जे नाले सां। सरमन सिंधी ख़ैरपुर मियस जे हिकु नंढड़े ॻोठ पिरियांची लोए यानी पिरियालो में जनम वरितो। माखीअ जहिड़ो मिठड़ो आवाज़ त नंढपण में ई हुयसि पर जॾहिं वॾो थियो त संदसि आवाज़ समातुनि खे मोहे दिलि में लही वेंदो हुयो। उहो हिकु सादो महिरबान प्यार कंदड़ ऐं ख़ूबसूरत इंसान हुयो। सरमद सां जेको बि मिलियो उहो सरमद जो थी वियो। सरमन सिंधीअ जी पहिरीं ऑडियो कैसेट जॾहिं रिलीज़ थी त सिंध जे कुंड कुड़च मां असुर खां वठी अध राति ताईं हर हंधि हर पासे संदसि आवाज़ जी गूंज ॿुरण लॻी। नंढनि ॿारनि खां वठी नौजवान ऐं ज़ईफ़ बि संदसि कलाम झुंगारण लॻा। शुरूआत में हुन उस्ताद बुखारीअ जा कलाम ॻाया ऐं पोइ मिजाज़ी कलामनि सां गॾु धरतीअ जे दंगनि ऐं सिंध जे सुहिणनि रंगनि ते मबनी गीत ॻाइण सबबि खेसि वॾी शोहरत नसीब थी। Hello wo 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 oh Allah sukhanwari Sadha wo 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 o mata ki mosi kare सरमद सदाई साफ़ सुथरी शाइरी गाई। हुन बाज़ारी शाइरनि खां पासो कयो, किताब पढ़िया ऐं मशहूर अदबी शाइरनि जा कलाम गाया। संस मशहूर गीतनि में ओ कातिल बदिलो वठंदासीं, असां हुजूं न हुजूं शल अमां खे यादि हुजूं, जिते हुजो सुखिया हुजो असांजी याद दुआई आहे। ए चंड पिरीअ खां आउ पुछी छा तोखे निंड बि ईंदी आहे, तो अचण जी न कई मुंद आई वई, तुंहिंजे यादि जी वरी आहे वीर, लॻी रही आहे थधड़ी हीर। पींघ ते ओ पोपरी तुंहिंजो लुॾण, कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो, अड़े चंड पिरी तो त ॾिठो नाहे, ॿुधो आहे मूं साहिड़ियुनि में तूं मुंहिंजूं ॻाल्हियूं थी करीं समेत। कई दिलि खे चुहंदड़ गीत गाया, पर जॾहिं सरमद अनवर कमराणीअ जो कलाम जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं ॻायो,
त फट कुरी पिया ऐं कई जीअ झुरी पिया। सरमद सिंधी सां जीअरे रोज़ मिलण वारा ॿुधाईंदा हुआ त हू कावड़ कॾहिं कंदो हुयो, खेनि इहा ॼाण त कोन्हे, हा बाक़ी ज़िंदगीअ जो हर पहर हुन प्यार में गुज़ारियो। संदसि फ़न बाबति मशहूर मरियात ऐं हयात शख़्सियतूं चवंदियूं हुयूं, जिन जो चवणु आहे त सरमद सिंधी वाकई हिकिड़ी अहिड़ी आग लॻाए वियो आहे, सरमद खां वधीक मां सां अञा केरु असीं उनजी आत ई असीं मरी वेंदा। सरमद असांखे अकेलो छॾे हलियो वियो आहे। सरमद असां सिंधी माण्हुनि खां सिंध खां कॾहिं बि विसरी नथो सघे। सरमद जी तर्ज़ ऐं स्टाइल खे हुनजे भाउ खां अलावा मां सघां थो ॿिए कंहिं। सरमद सिंधीअ जो भाउ, तव्हां असांजो भाउ, सिंध जो मशहूर फनकार, क़ौमी रागी, अव्हां जे ताड़ियुनि जी गूंज में अचे पियो अहमद मुग़ल। मस्तन जा मेला वो मेला मेला मारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा। असांखे सोना विसारे न छॾिजो, असांखे सोना विसारे न छॾिजो, असांखे सोना। सरमद सिंधीअ सां कई रोड हादसा थिया, पर हर भेरे मौत जी अखियुनि में अखियूं विझी हू मोटी ईंदो हुयो। पर 27 डिसंबर 1996 ते मौत संदरो ॿधी बदीन जे हिकु लाड़े वटि सरमद सां मिलियो त सरमद मौत जे ॿख में अहिड़ो ॿखियो जो सिंध धरती ऐं सिंध वासियुनि जी ख़िदमत में हू वापसि वरी न सघियो। हू असांखां जुदा थी वियो, पर संदसि अमर आवाज़ संदसि यादि खां असांखे कॾहिं बि जुदा न करे सघंदो। न छॾिजो, असांखे सोना विसारे न छॾिजो।